ڪراچي جي ايوب ڳوٺ ۾ ويلفيئر يونين ڪاميٽي جي صدر سرواڻ کيمٽيو، جنرل کائونسلر ديدار بالاڌي، رميز بھٽو، ياسين شهر يوٿ انفارميشن سيڪريٽري عدنان چنڊ ۽ ٻين پاران ڪارنر ميٽنگ ڪوٺائي وئي، جنهن ۾ ڳوٺاڻن پاران PS 98 جي اميدوار حاڪم علي جسڪاني کي आजियाणो ڏنو वियो। उन मौक़े ते हुननि जो चवणु हो त जीअं त मुंहिंजो वॾो मोहसिन क़ाबिल एतिराम जेको आहे साईं इशफाक मेमन साहब ऐं जेको आहे मौला बख्श चंद साहब, इहे मुंहिंजा ईअं सम्झो त वॾा बि आहिनि, दोस्त बि आहिनि, साथी बि आहिनि, पीपल्स पार्टी जा वर्कर बि आहिनि, जीअला बि आहिनि। पर मां त अदनान सिपाही आहियां, नंढो कारकुन आहियां। पर मूंखे पीपल्स पार्टी एॾी इज़त बख़्शी आहे, जेको मौला बख्श साईं चई चुको आहे, इशफाक साहब चई चुको आहे, त पार्टी 32-34 ॼणनि मां मूंखे जेको आहे शामिल थियो आहे। मां त तमामु ख़ुशि नसीब आहियां। पर इनशाअल्लाह असां पीपल्स पार्टी जो इहो ई विज़न आहे जेको साईं ॿुधायो त ग़रीब आवाम जे कम वाहिद पीपल्स पार्टी आई आहे, ॿी का बि पार्टी न आई आहे। ऐं हिन इलाइक़े में जॾहिं बि तव्हां ॾिठो हूंदो 40 सालनि में गैर माण्हुनि अची हिते MP MLA सीटा खटे विया आहिनि, हिन लाइ कुझु बि नंढो कनि। अगरि उन जे बावजूद बि जेकॾहिं हिते ॻोठनि खे लीज ॾिनी आहे, पीपल्स पार्टी ॾिनी आहे, रोड रस्ता स्कूल वग़ैरह पीपल्स पार्टी ॾींदा आहिनि। ऐं हाणे तव्हां ॾिठो आहे त पीपल्स पार्टी जेका आहे, जेके कारकुन आहिनि पाण में, चाहे नाराज़ या कुझु, हिन इलेक्शन में अलाह जो शुक्र आहे सभई हिकु थी विया आहिनि त हीअ सीट असांजी जेका जंग आहे ऐं आख़िरी जंग आहे, इनशाअल्लाह इहा खटे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे तोहफ़े तौरु MNA बि MP बि ॾींदासीं। जी वज़ीर आज़म असांजे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब थे ऐं जियालो जेको आहे हिते थी वज़ीर आला। पाकिस्तान पीपल्स पार्टी वटि जियाला तमामु घणा आहिनि ऐं मां ॾिठो त इलाइक़े में खोड़ सारनि जियालनि अप्लाई कयो हो उमेदवारीअ लाइ। पर यकीनन पार्टी फ़ैसिलो के हिक जे हक़ में कंदी न, उहो हिकु हुयो हाकिम अली जिस्कानी साहब। हाणे उहो ऐं असां हिकु आहियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टीअ में हाकिम साहब जे मां जेके चूंड करण सां हिकिड़ो मां तव्हांखे ॿुधायां थो फ़र्क़ु। पीपल्स पार्टी खां सवाइ हिते किरदार जो वोट बि अथव 50% ऐं जे किरदार जे लिहाज़ खां हाकिम अली जिस्कानी साहब ॾिसंदो त हीउ गैर मुतज़ाद माण्हू आहे। ऐं असां में इख़्तिलाफ़ आहिनि पार्टी वर्करनि जे अंदरि, ॿियनि में आहिनि, पर इहो अलाह जो शुक्र आहे त हिकु अहिड़ी शख़्सियत खे मिलियो आहे जंहिंजी कंहिंसां अणबणत कान्हे का। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हक़ीक़ी जालो आहे। हाणे असांजे लाइ इहो इम्तिहान आहे, छो त हीउ हाकिम साहब जो इम्तिहान कोन्हे। जेकर ख़ुदा न ख़ास्ता को मामिलो बिगड़ी थो वञे त पोइ असां केॾे वेंदासीं, पोइ त असांजो मैदान ई जेको त कंहिंजे हवाले थी वेंदो। इन करे हीअ जंग असां पंहिंजी सम्झूं था। ऐं आख़िरी ॻाल्हि त हिन खां अॻु बि पीपल्स पार्टी कम कया आहिनि, हिन वक़्तु बि पीपल्स पार्टी कम थी करे, ऐं हिन इलाइक़े में सवाइ पीपल्स पार्टी जे नुमाइंदे जे ॿियो को सही नियत सां कमु कंदो ई कोन। इन करे अवाम सम्झियल आहे त बाबा बिलावल भुट्टो खे वज़ीर आज़म ठाहिणो आहे ऐं पोइ हाकिम अली जिस्कानी आसिफ खान खे खटाइणो आहे। जिस्कानी हुजे, मौला बख्श चंड हुजे, असांजा सभु दोस्त हुजनि, असुल जेका ॻाल्हि आहे उहा आहे त पार्टी जा पीपल्स पार्टीअ जूं जेके ख़िदमात आहिनि या पीपल्स पार्टीअ में जेको सिंध जे पाकिस्तान जे माण्हुनि जे अवाम जूं होप्स आहिनि, उहा का ॿी पार्टी करे ई नथी सघे। ऐं उन लाइ जिस्कानी त असांजो भाउ आहे, पर केर बि पार्टी जो बि आहे, असीं उन पार्टीअ जे सदके पार्टीअ जे नाले में असीं दिलो जान सां उनजी कोशिशि कंदासीं त पार्टी कटे। जिस्कानी अकेलो न आहे, जिस्कानी सां गॾु असीं जेके बि जिन अप्लाई कयो उहे पार्टी जा हुआसीं। टिकट मिले न मिले, टिकट जंहिंखे मिली उहो असांखे ईअं लॻंदो आहे जो मां पाण बीठो आहियां। चंड सां मुंहिंजी गुफ़्तगू थींदी आहे, उहो बि इहो चवंदो आहे असीं पाण बीठा आहियूं, जिस्कानी त कोन। जिस्कानी अलॻि तमामु वॾी हैसियत हुजे, पर पार्टीअ उनजी हैसियत जिते पहुचाई आहे न, उनमें असीं सभु हुनजा भाउर बि आहियूं, साथी बि आहियूं। मिशन हिन जो अकेलो कोन्हे, असांजो मिशन आहे। असां गॾिजी मौजूदा तक जे अवाम खे न, पर सॼे सिंध जे अवाम खे, सॼे पाकिस्तान जे अवाम खे हिकिड़ो ई पैगाम। तारीख़ खणी ॾिसो, तारीख़ खणी ॾिसो, ग़रीब जी पार्टी जेकॾहिं ऐं जंहिं ग़रीबनि लाइ कमु कयो आहे सिर्फ़ु ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी पार्टी पीपल्स पार्टी।